अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी प्यारी वीडियो में नई अपडेट में ड्रामा रिव्यूज़ में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जो जेको ड्रामा रिव्यू कंदासीं दोस्तों, ख़ासि करे दुलाब ते बि कंदासीं ॻाल्हियूं। ऐं दुलाब जो बि ज़बरदस्त रिव्यू करिणो आहे मूंखे। ऐं जेको ॿियो ड्रामो आहे दोस्ती, उन्हनि जो बि रिव्यू करिणो आहे। जेका ड्रामा हली रहिया आहिनि उन्हनि ते बि रिव्यू करिणो आहे। ज़बरदस्त अपडेट्स आहिनि इन हिकिड़े वीडियो में सभिनी सभिनी ड्रामनि जूं, यानी कि आख़िर ताईं ॾिसंदा जीअं का बि अपडेट मिस न थिए। ऐं तव्हांजा कमेंट बि अॼु शामिलु कंदुसि। जेका बि दोस्तनि जा कमेंट आया आहिनि, जेका फेसबुक ते बि आया आहिनि, यूट्यूब ते बि आया आहिनि पेज ते, टोटली कमेंट बि शामिलु कंदुसि। तव्हांजा सुवालनि जा जवाब बि ॾींदुसि इन नंढिड़े वीडियो में। बिल्कुलु दोस्तों, हीअ वीडियो ज़बरदस्त थियण वारो आहे। अॼु जेका मां हीअ अपडेट्स आहे, अॼु जेकी रिपोर्ट आहे, अॼु जेको हीअ रिव्यू कंदासीं, ज़बरदस्त थियण वारो आहे। इंशाल्लाह तव्हांखे अॼु बहितरीनु नॉलेज मिलण वारी आहे। यानी कि आख़िर ताईं ॾिसंदा। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे ऐं असांजो नंढिड़ो अर्ज़ु इहो आहे, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे, प्यारनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त यानी कि आख़िर ताईं बि ॾिसो ऐं वीडियो खे स्टार्ट कयो त असां जेको आहे अॻिते अपडेट खे वधायूं। ऐं वीडियो खे स्टार्ट कयूं था, महिरबानी करे लाइक, सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो इन चैनल जे खे, ऐं हिन लिंक ते बि शेयर कयो। दोस्तों, पहिरियों त अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब जे बारे में ख़ासि अपडेट्स। जेको दुलाब जे जेके दोस्त इंतज़ारु करे रहिया आहिनि, उन्हनि खे कुझु इंतज़ारु त करिणो आहे। इंशाल्लाह तमामु जल्द दुलाब तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु कयो। दुलाब हिकु वॾो सोप सीरियल आहे, जंहिंजे करे जेको आहे न ॿिया ड्रामा बि त हली रहिया आहिनि, लेकिन हुनजी एडिटिंग ॿिन्ही स्पेलनि जी हली रही आहे। पहिरियों स्पेल मुकमल आहे, वरी ॿियों स्पेल जी बि एडिटिंग हली रही आहे, उहो बि मुकमल थी चुको आहे। हाणे टियों स्पेल 20 तारीख़ ते वरी शूट कयो वेंदो, उन जी बि तयारी कई पई वञे। इंशाल्लाह तमामु जल्द पोइ दोस्तों दुलाब ऐं इंशाल्लाह हलंदो ऐं पोइ लगातार हलंदो रहंदो, पोइ बंदि न थींदो। जंहिं ड्रामे खे जो तव्हां इंतज़ारु कयो था, ज़ाहिर ॻाल्हि आहे अचानक वरी विच में 2-3 क़िस्ता हलनि, वरी बंदि थिए, वरी 2-3 क़िस्ता हलनि, पोइ फ़ाइदो त न थियो न। कुझु क़िस्ता 3 स्पेल जेको आहे शूट मुकमल, 2 स्पेल मुकमल आहिनि, 3 बि शूट थींदो। जॾहिं ॿिन्हिनि जी एडिटिंग पूरी थी वेंदी, 3 अॻिते शूट स्टार्टिंग थी वेंदी शूटिंग। मुंहिंजे ख़्याल में 20 खां 10 अॼु जेको आहे न 11 अक्टूबर आहे, 11 खां 20 जे दरमियान कुझु न कुझु रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। जंहिं टाइम मां हीअ वीडियो शूट करे रहियो आहियां, अञा ताईं को प्रोमो वग़ैरह न आहे आयो। छाजे करे मां वीडियो करे रहियो आहियां शूट 11 जी राति शाम जो, यानी 10 जो ॾींहुं अॼु शाम जो मां शूट करे रहियो आहियां। ऐं हीअ जंहिं टाइम सुबुह साजर 7 बजे वीडियो अपलोड थींदी आहे यूट्यूब शाहिद खोसो व्लॉग ते। ऐं हिन टाइम ताईं जेको आहे अञा न आहे आयो को प्रोमो, मतिलबु राति देरि 7-8 वॻे आयो हुजे त उहो थी सघे थो त असांजी तेसिताईं वीडियो शूट थी वेंदी। ऐं उन खां पहिरियों बाद में मथां आयो हुजे त ख़ुदा थो ॼाणे। प्रोमो जी अची वियो त वाह थी वेंदी कल्ह। ऐं जेको 10 अक्टूबर ते प्रोमो अचिणो हुयो, जे अची वियो आहे राति देरि में देरि, त पोइ ज़बरदस्त कमु थी वियो। पोइ सम्झ ड्रामो जल्दी सुतत हलंदो। ऐं जे न आहे आयो त पोइ जेको आहे आसिरो न कयो। मां तव्हांखे कल्ह परीहं वारी वीडियो में ॿुधायो त 10 अक्टूबर ते कॾहिं बि एपिसोड न हलंदो, जेको आहे हलंदो त प्रोमो हलंदो। जे राति हलियो आहे त प्रोमो हलियो हूंदो। हिन टाइम ताईं जंहिं टाइम मां शूट करे रहियो आहियां कुझु बि न आहे। बाक़ी तव्हां दोस्तनि जो अॼु जेका गुज़ारिश हुई, तव्हां जेका कमेंट आया आहिनि, उहे सभु इंशाल्लाह हिन वीडियो में शामिलु कया वेंदा। ऐं दुलाब जी जेको आहे शूटिंग ॿीहर जेके स्टार्ट थींदी तमामु जल्द, उन्हनि जा मेकिंग वीडियोज़ पिक्चर वग़ैरह बि तव्हां सां लगातार पल पल जी अपडेट्स ॾींदा रहंदासीं। उहे बि तव्हां सां गॾु हूंदासीं इंशाल्लाह। हर हिकु अपडेट्स ॾींदा रहंदासीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग ते। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, जेका ड्रामा हली रहिया आहिनि उन्हनि जी बि अपडेट्स ॾींदुसि, लेकिन दोस्ती ड्रामे जी अपडेट ॾींदुसि मां। जी दोस्तों, ॿियो आहे दोस्ती ड्रामो, जंहिंजी पहिरियों ई अपडेट मां ॾिनी हुई उदासी टीवी ते, शाहिद खोसो व्लॉग ते। हाणे ॿिया नंढा वॾा यूट्यूबर बि ॾियणु शुरू थी विया आहिनि दोस्ती ड्रामे जी अपडेट्स। पहिरियों सभ खां मूं ॾिनी हुई, उन जी बि जेको आहे शूटिंग हली रही आहे लगातार, उन जी बि तयारी आहे। उन में माशाल्लाह काफ़ी सुठा जेको आहे अदाकार आहिनि। बहितरीनु ड्रामो आहे दोस्ती बि, उहो सीरियल ड्रामो आहे। उनजो ग़ुलाम मुस्तफ़ा जेको आहे उनजो डायरेक्टर आहे मुंहिंजे ख़्याल में, ग़ुलाम मुस्तफ़ा साहब। ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सुमर आहे मुंहिंजे ख़्याल में उनजी कास्ट, उहो डायरेक्टर आहे उन ड्रामे जो दोस्ती जो। ऐं जेका असांखे अपडेट्स मिली आहे तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं, जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे, काफ़ी ॿिया आहिनि ज़बरदस्त अदाकार ॿिया बि आहिनि, मेल फीमेल टोटली माशाल्लाह बहितरीनु ड्रामो आहे उहो बि। मां तव्हांखे चयो दोस्तों, नवां ड्रामा आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर थींदा ईंदा, उहा अपडेट्स असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं, पल पल जी अपडेट्स ॾींदासीं। तव्हांखे मां यको लगातार चवंदो आयुसि, जंहिंमें हिकु दोस्ती ड्रामो ज़ाहिर थियो आहे। ऐं ॿियो वरी माशूक सर जो ड्रामो त काफ़ी ॾींहंनि खां वठी शूट थी रहियो आहे, उनजी बि अपडेट मूं पहिरियों ॾिनी हुई। जेको आहे न, हा उहो बि मुंहिंजे ख़्याल में उहो फ़नी ड्रामो आहे जेको राधा सां शूट थी रहियो आहे ड्रामो। बहरहाल उन जी अपडेट्स मां 1-2 चकर अॻे ॾेई चुको आहियां।
डोरापो ड्रामो वरी मां उनजी अपडेट्स न ॾिनी आहे, इन जे करे त उन में मूंखे को ख़ासि सम्झ में न आयो, को ड्रामो एॾो मज़ो न लॻो। माशूक सर जो ड्रामो त जेको आहे न कॉमेडी ड्रामो आहे, उहो उन जी अपडेट्स हिकु ॿ चकर मां ॾिनी हुई। बहरहाल जेका ॿिया हाणे सिंध टीवी जा या KTN वारनि जा जेका बि ड्रामा ज़ाहिर थींदा आहिनि, इंशाअल्लाह लगातार उनजी अपडेट्स ॾींदासीं। बाक़ी काफ़ी दोस्तनि मैसेज कया मूंखे, दोस्ती ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो, अञा त चैनल जो नालो अनाउंस न आहे थियो दोस्तो। जीअं बि चैनल जो नालो अनाउंस थियो इंशाअल्लाह सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि त हिन चैनल ते हलंदो दोस्ती ड्रामो, सिंध टीवी ते या कशिश टीवी ते या मेहरान टीवी ते, जहिड़े चैनल ते बि हलियो उहा अपडेट्स मां तव्हांखे ॾेई छॾींदुसि। लेकिन फ़िलहाल हिन टाइम ताईं उन्हनि चैनल जो नालो न आहे ज़ाहिर कयो, बाक़ी ड्रामे जो जेको नालो वग़ैरह ज़ाहिर थियो आहे जेको तव्हां सां शेयर कयो आहे। अॼु जा जेका कमेंट आहिनि उहे बि शामिलु कंदा हलूं जीअं वीडियो वॾो न थिए। अजरक इन्फो चैनल ते बि कमेंट कुझु आया आहिनि, ॿ टे मां जो उहे बि शामिलु करे छॾिया। अरशद कुंबर साहब दिलि मोकिलिया दोस्ती ड्रामे जी वीडियो ॾिठां, वॾियूं महिरबानियूं। मुशरफ बुगियो साहब बि दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी ख़ुशियो जो ऐं आबाद जो। ऐं मोहम्मद असलम शोरो साहब लिखियो आहे दुलाब ड्रामे जे बारे में, जल्दी ड्रामो ॾियो, हाणे इंतज़ारु नथो थिए, अदा कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह जल्दी अची वेंदो, वॾियूं महिरबानियूं। फरमान जरवार साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, ख़ुशियो जो सोना ऐं आबाद जो। अली नवाज़ साहब लिखिया, अली नवाज़ साहब मंगरू साहब लिखियो आहे बेस्ट ड्रामा जागीर, वॾियूं महिरबानियूं, माशाअल्लाह तव्हां सुठो कमेंट लिखियो आहे। बिल्कुलु ड्रामो जागीर ज़बरदस्त थी चुको आहे। मीर गुल साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, 4 कमेंट आया आहिनि, चइनी में जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि। मीर गुल साहब वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि जो ऐं आबाद जो, खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो। अरशद कुंवर साहब लिखियो आहे दिलि मोकिलिया अथई, महिरबानियूं। अली नवाज़ साहब लिखियो आहे दोस्ती ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो, किस चैनल पे चलेगा, अदा अञा ड्रामे जो चैनल जो नालो अनाउंस ज़ाहिर न आहे कयो, जीअं थियो त इंशाअल्लाह कंहिं न कंहिं वीडियो में मां ॿुधाए छॾींदुसि। अली नवाज़ साहब माशाअल्लाह लिखियो आहे वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि जो ऐं आबाद जो। जाकिरो साहब लिखियो आहे अदा चैनल कौन सा आहे, अञा ताईं चैनल जो नालो न आहे अनाउंस थियो, उदास दोस्ती ड्रामो ॾिसूं कहिड़े चैनल ते ज़ाहिर थींदो, उहो बि मां तमामु जल्द ॿुधाईंदुसि। ऐं अरशद कुंवर साहब दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल गफ़ार साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, इंसाफ़ अली साहब काफ़ी दिलि कमेंट कया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। इंसाफ़ अली साहब 2-3 मैसेज आया आहिनि। मीर खान साहब जा दिलि आया आहिनि असांजी तरफ़ूं, वॾियूं महिरबानियूं, सभिनी दोस्तनि खे दिलि में जानियूं जानी। इमरान खान साहब दिलि मोकिलिया आहिनि, नंढो फोटू 10 टोपी सां, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल हाजी साहब अदा दुलाब जो को सॉन्ग ॿुधायो, अदा तमामु जल्द दुलाब जो सिंध टीवी ते गानो अचण वारो आहे, उहो तयारु थी चुको आहे, कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो तव्हां, तमामु जल्द OST सॉन्ग अची वेंदो। ऐं अब्दुल हाजी साहब लिखियो आहे न हलंदो, ऐं इहो पुराणो कमेंट आयो अब्दुल हाजी साहब जो, मुंहिंजे ख़्याल में 2 मंथ अॻे लिखियो अथई, सम्झ में मूंखे न आयो अब्दुल हाजी साहब जो। इंसाफ़ अली साहब कमेंट लिखिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि जो आबाद जो। असगर थी वो साहब जा ॿिया दिलि आया आहिनि, दोस्ती ड्रामे ते महिरबानियूं। अली नवाज़ साहब, अरशद कुंबर साहब वॾियूं महिरबानियूं ऐं काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। अरशद कुंबर साहब जा काफ़ी दिलि आया आहिनि, लख कुर्ब जानी। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि जो ऐं आबाद जो। ऐं साहिल अली टालपुर साहब लिखियो आहे एक्सीलेंट, वॾियूं महिरबानियूं दोस्तो, ख़ुशि जो। ऐं अरशद कुंबर साहब महिरबानियूं, तव्हां दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा। अली नवाज़ साहब दुआऊं मोकिलियूं आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि जो ऐं आबाद जो। अब्दुलरहमान भी, असद अली खोखर साहब भी काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। अॼु माशाअल्लाह काफ़ी कमेंट आया, लख कुर्ब। ऐं अदे नालो लिखियो आहे अस्सलाम वालेकुम, शमन अली जतोई फ़रोम, शमन अली जतोई लिखियो अथई, फ़रोम न लिखियो अथई, दिलि ऐं गिफ्ट मोकिलिया थी, वॾियूं महिरबानियूं। अरशद कुंबर साहब तव्हांजी महिरबानियूं। अरशद बुगियो साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। मज़र बुगियो साहब तमामु बहितरीनु लिखियो आहे, शाहिद भाउ वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब मज़र भाउ। ऐं मुशरफ बुगियो साहब गुड मॉर्निंग अदा, बिल्कुलु हाणे आफ्टरनून जो टाइम आहे, टाइम वॾियूं महिरबानियूं, सुहिणा तव्हांजी सुबुह जो कमेंट आयल आहे। मोहम्मद उमर साहब लिखियो आहे अली नवाज़ मंगरियो ऐं दिलि मोकिलिया थी, अली नवाज़ मंगरे जे लाइ वॾियूं महिरबानियूं। इंसाफ़ अली लिखियो आहे नाइस शाहिद भाई, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा इंसाफ़ भाउ, ख़ुशि जो ऐं आबाद जो। अली मुराद बिजराणी खान लिखियो आहे अदा रबन आहे दुलाब ड्रामे, बिल्कुलु हीरो ई रबन आहे अदा दुलाब जो, बिल्कुलु आहे। अली मुराद बिजराणी लिखियो आहे अदा मूसा बि आहे, मूसा न आहे, मूसा ज़ाहिर न आहे, मूसा यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब जे नाले तव्हां चओ था पिया, अली मुराद भाउ न, उहो न आहे जेको आहे दुलाब में, मथां अॻिते बाद में अचे, तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी। अली मोहम्मद सूमर साहब लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा ख़ुशि आहियो, बिल्कुलु जानी मां ख़ुशि आहियां, वॾियूं महिरबानियूं, तव्हां काफ़ी सारा दिलि बि मोकिलिया आहिनि गॾो गॾु, लख कुर्ब सुहिणा। ऐं ॿिए दोस्त जो नालो सम्झ में नथो अचे,
EGWOGS लिखियल आहे। जानी लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं दिलि बि मोकिलिया अथई, महिरबानी सुहिणा। अली मुराद बिजराणी साहब तव्हांजी महिरबानियूं। जबार अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब सुहिणा। नवीद दर्श साहब काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि। अब्दुल हादी साहब लिखियो आहे, न ईंदो जानी दोलाब। अदा अचिणो त आहे पोइ जॾहिं बि अचे, बिल्कुलु महिरबानी तव्हांजूं। फेसबुक वारा दोस्त हाणे अची विया आहिनि, उन्हनि कुझु कमेंट शामिलु कयूं। जेको फेसबुक पेज जेको शाहिद खुसरो विलागे नाले सां मुंहिंजो पेज आहे, उते बि मां वीडियो शेयर कंदो आहियां, उते बि अपडेट ॾींदो आहियां। उन्हनि लिखियो आहे आसिफ़ अली शर साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। गिफ्ट मोकिलिया अथई। अली नवाज़ उते ॿियो दोस्तान लिखियो आहे, अलाह ताला अव्हांखे ख़ुशि रखे, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे अली नवाज़ साहब। ऐं शकील मरी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। आसिफ़ अली शर साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। मीर नवाज़ लिखियो आहे, अदा दुलाब ड्रामे जे बारे में कुझु ॿुधायो। अदा मां शुरू में ॿुधाए छॾियो दुलाब जे बारे में, लख कुर्ब सुहिणा। आसिफ़ अली साहब ॿिया कमेंट बि लिखिया आहिनि, दिलि मोकिलिया अथई, ऐं लख कुर्ब शकील मरी साहब तव्हांजा बि। ऐं शकील मरी साहब लिखियो आहे, महिरबानी शाहिद भाई, वॾियूं महिरबानियूं तव्हांजो बि सुहिणा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मोहम्मद इस्माइल साहब लिखियो आहे, माशा अल्लाह, महिरबानियूं आसिफ़ भाई तव्हांजूं महिरबानियूं। आसिफ़ शर साहब। मंज़ूर रुदनानी लिखियो, दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं हाय बि लिखियो अथई, अदा वॾियूं महिरबानियूं। हाय हैलो, मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो। इम्तियाज़ जतोई गुड लिखियो आहे, महिरबानियूं। अदा फ़िदा अली हाय लिखियो आहे। शकील मरी साहब महिरबानी शाहिद भाई। मोहम्मद असलम इस्माइल साहब माशाअल्लाह। सभिनी दोस्तनि जा जेका कमेंट आहिनि मां शामिलु कंदो थो वञा। ऐं अब्दुल अज़ीज़ लिखियो आहे, अब्दुल अज़ीज़ माशाअल्लाह, वॾियूं महिरबानी सुहिणा, माशाअल्लाह तव्हांखे मौला ख़ुशि रखे। ख़ालिद अली उन्नड़ साहब माशाअल्लाह, ऐं ज़बरदस्त लिखियो अथई, अदा वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो। मोहम्मद इस्माइल साहब लिखियो आहे, कब रिलीज़ होगा दुलाब ड्रामा। अदा कुछ ॾींहुं इंतज़ार कयो, इंशाअल्लाह तमामु जल्द साम्हूं ईंदो। रुस्तम मंगसी साहब लिखियो आहे, माशाअल्लाह अदा ज़बरदस्त, वरी महिरबानी सुहिणा, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। इम्तियाज़ जतोई साहब गुड लिखियो आहे, महिरबानियूं। ऐं अली नवाज़ मंगरियो फ्राम कंडियारो फेसबुक पेज ते लिखियो अथई, सिंध, वॾियूं महिरबानियूं। अली नवाज़ भाउ फेसबुक पेज ते बि असांखे हेल्प करे थो। फेसबुक पेज वारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे, असांजी इहा वीडियो अॻिते ज़रूरु शेयर कयो। लख कुर्ब थींदा, हिकिड़ो क्लिक लॻंदो, अॻिते शेयर ज़रूरु कयो, जेतिरो थी सघे अॻिते शेयर कयो, महिरबानी। ख़ालिद उन्नड़ साहब वेरी नाइस लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। ख़ालिद उन्नड़ साहब ख़ुशि हुजो, दिलि मोकिलिया आहिनि तव्हां। आसिफ़ अली शर गुलाब जा गुल मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। मंज़ूर रुदनानी हाय हाय, ऐं दिलि मोकिलिया थी, वॾियूं महिरबानियूं। अली नवाज़ साहब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम, अदा उमेद त ख़ैरियत सां हूंदा। अदा दुलाब ड्रामे जी तारीख़ ॿुधायो। तारीख़ अञा अनाउंस न आहे थी, सुहिणा। राति जे प्रोमो अची वियो आहे त ख़बर पइजी वई हूंदी, लेकिन जंहिं टाइम मां वीडियो शूट करे रहियो आहियां हिन टाइम ते को प्रोमो वग़ैरह न आहे आयो। प्रोमो में सॼी क्लियर थींदो, ॾिसूं छा था ॿुधाइनि। ऐं मोहम्मद जान लिखियो, अस्सलाम वालेकुम, अदा पंहिंजो व्हाट्सअप नंबर मोकिलिजां, महिरबानी करे। हिते पंहिंजे एॾे में फेसबुक में अदा नथो ॾेई सघां, व्हाट्सअप मां यूज़ ई घटि कंदो आहे, एतिरा मैसेज ईंदा आहिनि, नंबर ॾियां न त मुंहिंजी मोबाइल ई असांजा हैंग थी वेंदा आहिनि। या नाराज़गी माफ़ मोहम्मद जान साहब, मौला तव्हां ख़ुशि रखे, मजबूरी आहे। शकील मरी साहब दिलि मोकिलिया आहिनि, मंज़ूर अली साहब दिलि मोकिलिया आहिनि। अली नवाज़ साहब फ्रॉम कंडियारो सिंध, वॾी महिरबानी सुहिणा। ऐं मोहम्मद जान लिखियो आहे, महिरबानी करे पंहिंजो व्हाट्सअप नंबर मोकिलिजो। वरी ॿियो मैसेज बि आहे, अदा मजबूरी आहे, छा कयूं। ज़बरदस्त लिखियो आहे। ख़ालिद अली उन्नड़ साहब लिखियो आहे, ज़बरदस्त, अदा वरी महिरबानी सुहिणा। तव्हां इहो बि लिखियो आहे, तव्हांजे लाइ असां दिलि मोकिलियूं था, शायदि, अदा वॾियूं महिरबानियूं। तव्हां दिलि मोकिलिया आहिनि, असांजी दिलनि में सुहिणा, अलाह तव्हां ख़ुशि रखे। आसिफ़ अली भाउ बि दिलि मोकिलिया आहिनि। आसिफ़ अली शर साहब काफ़ी गिफ्ट ऐं दिलि मोकिलिया अथई। ख़ालिद अली उन्नड़ साहब लिखियो आहे, बिल्कुलु अदा असां तव्हांखे लाइक कयूं था, तव्हांजी वॾी महिनत कयो, तव्हां वॾी महिनत कयो, असां वटि वीडियो मोकिलियो अथव, असांजे ग्रुप में लिंक मोकिली अथव, तव्हांखे लाइक मिलियल आहिनि। असां बि तव्हांजी वीडियो जे इंतज़ारु हर रोज़ु कंदा आहियूं। बसि नेटवर्क जो वॾो मसइलो आहे, 2-3 नेटवर्क जो मसइलो हुयो, हाणे हल थी चुको आहे। ऐं कल्ह बि थोरो मसइलो थियो, कलाक ॿ रॉन्ग जो नेटवर्क बंदि थियो, वरी बि हाणे जेको आहे मसइलो 10 तारीख़ ते मसइलो थियो थोरो घणो, हाणे सही आहे। अदा जेको आहे मोहम्मद जान लिखियो आहे, अदा महिरबानी करे पंहिंजो व्हाट्सअप नंबर। अधु जो वरी ॿीहर मैसेज कमेंट आयल आहे। ॿिए दोस्त जेको अॻिते ॾिसूं कंहिंजो कमेंट आहे, अॻिते कमेंट ख़तमु थी आहे, जेका बि हुया कमेंट मूं शामिलु करे छॾिया। दोस्तो मुंहिंजे ख़्याल में सभई मूं कमेंट आई शामिलु कया, ॻोल्हे जेका बि कमेंट आया मूं वटि, कुझु रहिजी विया आहिनि त माज़रत चवां थो उन्हनि जी। इंशाअल्लाह जेका बि तव्हांजा सुवाल जवाब बक़ाया हूंदा वरी ॿी वीडियो में ॾेई छॾींदासीं उन जवाब। फेसबुक वारे दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त असांजी जेको आहे लिंक अॻिते शेयर कयो, लाइक ॾेई शेयर कंदा वञो, महिरबानी थींदी। ऐं जेको यूट्यूब ते दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त लाइक करे सब्सक्राइब करे छॾियो। ऐं फेसबुक वारे दोस्तनि खे इहो चवंदुसि त मथो लिंक ॾिनल आहे मुंहिंजे चैनल यूट्यूब चैनल जी,
उन ते क्लिक करे यूट्यूब ते महिरबानी करे इन वीडियो खे अची वॉच कयो। यूट्यूब ते हिकिड़ी पहिरियों अपडेट ॾींदा आहियूं, जेका तव्हां फेसबुक ते तव्हां ॾिसी रहिया हो, इहा हिकिड़ी पहिरियों यूट्यूब ते जल्दी ईंदी आहे, फेसबुक ते बाद में थोरो ॾींदा आहियूं, पहिरियों यूट्यूब ते ॾींदा आहियूं। तव्हां दोस्तनि जी गुज़ारिश आहे फेसबुक पेज वारनि खे लिंक ते क्लिक करे शाहिद खोसो व्लॉग ते डायरेक्ट तव्हां अची वेंदव, उते सब्सक्राइब बि कयो, लाइक बि कयो, न त शाहिद खोसो व्लॉग लिखंदव चैनल सभ खां फस्ट में मुंहिंजो चैनल ईंदो, ऐं उते जेका असांजा नई हर अपडेट तव्हां ॾिसी सघो था। ऐं दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाइणी ते सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, पंहिंजा सुठा कमेंट बि कजो, लाइक बि कजो, सब्सक्राइब बि कजो, शेयर बि कजो। इहे सुभाणे वीडियो में सभु कुझु शामिलु कंदासीं, नई अपडेट सां गॾु वरी हाज़िर थींदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुशि हुजो, आबाद हुजे, जी लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़।